अल्लाह बोतार वेठो मन का भलाई थी पे वड़ा अल्लाह जे नाले ते फकीर बियो खैरा 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 कुछ लॻो पियो वे 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 काॾे निकितो आहे बस गदा कंदा तुंदा काथे शीशी काथे पाठो काथे काशे हाणे बुख लगी आ बुख लगी थी ॾाढी हवा हवा छोकिरा हेॾे था जी बाबा बाबा हे फ़क़ीर फ़ुकरा माण्हू हूंदा आहिनि हिननि जी दुआ सां इंसान अलाए किथे पुॼी वेंदो आहे हिनखे जेके समोसा पिया आहिनि उहे खणी ॾेसि त खाए अब अल्लाह वधाईंदी जो फ़क़ीर फुकरा जी ख़िदमत कंदो आहे त मोला गंज ॾींदी बाबा मूंखे तव्हां जहिड़नि माण्हुनि सां मोहबत आहे छो जो मां फ़क़ीरनि जी ख़िदमत कंदुमि त अलाह मूंखे वधीक ॾींदो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह खा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अल्लाह गंज ॾींदेगा कॾहिं बि बाबा मानी जो टाइम थिए न मंझंदि हुजे राति हुजे मुंहिंजे बंगले ते हलियो ईंदो कर मां छोकिरनि खे चई छॾियां थो तोखे मानी मिलंदी तोखे चांहि बोतल जेको चई रात भी मानी मिलदी वा अल्हम्दुलिल्लाह मोला गंज ॾींदे वा अल्लाह आबाद कंदे वा मिर्चू जी मरी यो फ़क़ीर असांखे त सॼी ख़बर आहे पाण खे ख़बर लोड़ी मां के साईं घड़ा अॼु यो मरी यो अबो अब रात जो बेचा वा हाणे फ़क़ीर साईं ॿुधाए चांहि पींदे बोतल जेको पिया वॾा वा हाणे फरमाइश असांजी कहिड़ियूं बाबा चांहि में 10 मिंट लॻंदा तयारु थिए बाक़ी बोतल त फ्रिज में पई हूंदी बस पोइ मोला गंज ॾींदी बस बोतल ई पिया त निकितो वञा छोकिरा बोतल खणी आ भाई आयो आयो बिस्मिल्लाह फ़क़ीर साईं हे वटि फ़क़ीर वाह 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 नौकर बि तुंहिंजा वॾे क़दुरदान आहिनि साईं ॾिसो न मां पाण मिडिल क्लास जो माण्हू आहियां ग़रीब मां अलाह साईं मूंखे तरक़ी ॾिनी आहे तव्हां जहिड़नि जी ख़िदमत करे अलाह साईं सुञातो आहे वाह 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 मोला गंज ॾींदे अल्लाह वधाईंदे वाह खेल खेल मौला वधाईंदी बकरी मोहरा बोतल पी पो तुझी ख़बर पए थी कीअं रंगीला हा जो तो हालत बोतल खुश हुआ तमाशा बोझा खाधा बोतल पीती रांती जेकी तोसां थींदी उहो ख़बर पवंदा ई पोइ डबल कंदे ना वाह बस महिरबानी हाणे बस इजाज़त ॾे त मां हलां बाबा वे अञा वे 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 बचड़ा बि हूंदा घर बि हूंदी न जी हा वाह अब आ छोकिरा हेॾे चो जी साहब हिन खां उहो कमु करायो जीअं सभ खां कराईंदा हो ठीकु आहे मां अंदरि वियां हे वठि रंगीला मोला वधाईंदुसि अलाए छा ॾींदो आहे हाओ मौला वधायो अथसि मौला वधायो अथसि हे छा कयो थी हे वठ रंगीला बारी काथे आहे बारी हेॾे पई आहे ॿुहारी खणो त के छा थो 150 जी बोतल हुई 60 रुपया शंगो छा एहसास मंद हिनखे ॼणा मुफ़्त में खाराया भोतारा हे वठ ज़रूरत न आहे भोतारा खे हे सफ़ाई कर हेठि हेठि नज़र करो या 150 जी बोतल स्ट्रिंग 40 रुपये जो संबोसो 2 खाधा थी जान छलाए ओ हे खण हे हे बुआरी हे सफ़ाई छा ॻाल्हायो था बंद पीती अथव छा कयो अथव हाणे खणे थो जाम ओवासी हिकु ॾे रहिया आहिनि न बा हुन बोतार जो छो था ख़ैर वारो भरू विञायो इहो कमु तव्हांजो आहे हुन तव्हांखे कंबल चया लटा कपिड़ा चया हाणे उहे तव्हां पाण खाईंदव माको हे कमु वरी पाण वारो कमु माको भोतार खे सर वो बस साहब मां न कंदुमि ओ भोतार हे इज़त सां नथो सम्झे भा भोतार सही हाणे हे पाण वारो कमु माको कराइनि था तूं जेको हिननि खे चयो पाण वारो कमु हे सफ़ाई कर सॼी नौकर वसां तुंहिंजा तोखे संबोसा खाराए त बोतल पीआईसे सॼी सफ़ाई करे सामान होॾे वञी कचरे मोचल अरे हली रंगीला हल बा अरे क़िस्मत जेको फ़क़ीर न हिकिड़ो चकर हिन भोतार ॾे ईंदो वरी ज़िंदगी तो मां पंहिंजे पोइ नसुल खे बि चवंदो त इन बंगले ॾे वेझो न खाई खाई दुंबा थी पिया आहिनि उहो बि नथा अचनि त फ़क़ीरनि को इहो कमु कराईंदो साहब न कराए उहे बि ख़ुशि आहिनि ठीकु आहे शाम जो अची वेंदुमि मां
बस सफ़ाई हले थी, बंगले जी सफ़ाई करायां थो। अब ठीक है भोता ठीक है वरी भी कॾहिं ज़रूरत पए मानी जी चांहि जी, तुंहिंजो पंहिंजो बंगलो आहे बाबा, हलियो ईंदो कर, ठीकु आहे न? हाँ वाह ठीकु, महिरबानी महिरबानी। अञा चए तो त अचो अबा मानी खपे चांहि खपे जेके अञा ईंदुमि पंहिंजे पोइ नसुल खे छा पूरे शहर जे फ़क़ीरनि खे ॿुधाईंदुमि त हिन बंगले जो दर ई न खड़कायो। इन वटि जेको वेंदो न ख़ैर वठण उहो सफ़ाई ॿोहारी वॼाए जी कमार पे तो ॿा ईअं वेठा हाणे त खाई खाई लुधड़ा थी पिया आहिनि दुंबा।